यार सिंधी वेझड़ाई में जेको वाक़ियो हिंदू छोकिरी सां पेश आयो ॾाढो ॾुख थियो। ख़बर नाहे माण्हू एॾा ज़ालिम छो थी पिया आहिनि। कहिड़ी छोकिरी? हिते त इहो रोज़ जो कमु आहे। अदा उहा ई जेका डॉक्टरी पढ़ी रही हुई। अच्छा निमरता। हा अदा सम्झ में नथो अचे पंजनि ते ॾुख कयूं या धारियुनि ते अफ़सोस। अदा हिन वेचारी खे कंहिं मारियो हूंदो? यार पहिरीं ॻाल्हि त हू अक़लियती बिरादरी मां हुई, जंहिंमां साफ़ ज़ाहिर आहे त सियासत खां परे हुई ऐं सोशल मीडिया ते हलंदड़ तस्वीरुनि जी मुस्कान ॾिसी ख़ुदकुशी जो त सवाल ई पैदा नथो थिए। हा बाक़ी हिकिड़ी ग़लती करे सघे थी। अलाए कहिड़ी? इहा ई त हुन ज़रूरु का हक़ जी ॻाल्हि कई हूंदी, छो त असां वटि खून माफ़ थी सघनि था पर हक़ जी ॻाल्हि करण वारे खे कॾहिं माफ़ नथो करे सघिजे। ऐं दुनिया जी तारीख़ उथराए ॾिसो त हक़ सच जा दुश्मन केरु हूंदा आहिनि, अव्हांखे ख़बर पइजी वेंदी। असांजे मुआशिरे में जीअण हुई जंजाल हो, पर हाण खैरन सां मरण बि वॾी खुआरी आहे। को तिबी मौत मरे त चयो वेंदो आहे गुनहगार हो, ऐं को बेगुनाह क़तल थिए त ख़ुदकुशी जो नालो ॾिनो वेंदो आहे। अदा पोइ छा हिन वेचारी सां इंसाफ़ थींदो? अदा असीं उन मुआशिरे में रहूं था जिते सहाफ़त जा कलम ॾाढे जी लठ ते हलनि था ऐं इंसाफ़ जा दर सियासतदाननि जी आमद ते खुलनि था। हिते कई जवान जोधा हलिया विया जंहिंजी दाद न फरियाद थी। उते हिकु मासूम न्याणी जो खून कहिड़ियूं अगरबत्तियूं ॿारींदो। ही फ़िरक़ाबंदी नसल परस्ती न खपे असांखे। असांजो फ़लसफ़ो जीअण ऐं जीआरण में आहे, पर हिते त कानून ई उबतो आहे। साम्हूं ज़ुल्म करे अखियुनि खे बंदि करण जी हिदायत मिलंदी आहे, मज़लूम जी पुकार ॿुधण खां इनकारी कयो वेंदो आहे। असांजी लाचारी जो ही आलम आहे त आवाज़ उथारण खे बि ॾोहो सम्झूं था। सॼी सिंध खे ख़बर आहे त ही ख़ुदकुशी न पर क़तल आहे, पर पोइ बि हिन मासूम न्याणी जे क़तल खे कॾहिं ख़ुदकुशी जो रंग ॾिनो वेंदो आहे त कॾहिं मोहबत में परवान चाढ़ियो वेंदो आहे। यादि रखो अॼु न त सुभाणे असां जूं बि न्याणियूं इन्हनि ई कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदियूं, इन्हनि ई हॉस्टलनि में रहंदियूं। अॼु जी ख़ामोशी सुभाणे जे ॾोह खे दावत हूंदी आहे। सिर्फ़ु असांजी ख़ामोशी जे करे अहिड़ा कई वाक़िया थी चुका आहिनि, ऐं जेकॾहिं कातिल अञा बि आज़ादु आहिनि त इन जो मतिलबु कंहिंजी बि न्याणी महफ़ूज़ न आहे। असां वटि ॿ ऑप्शन आहिनि, या त हींअर साईं पंहिंजे पाण खे अहिड़े वाक़िए लाइ तयारु रखूं, या वरी सभु गॾिजी इन मासूम न्याणी जे खून ते बुलंद थींदड़ आवाज़ खे एतिरो त मज़बूत बणायूं जो सिंध जा ऐवान बि लर्ज़ी पवनि। यादि रखो ज़ालिम जो को मज़हब नाहे हूंदो ऐं न ई को पेशो हूंदो आहे, हू बसि पंहिंजी हवस जो पुॼारी हूंदो आहे। मासूम न्याणियुनि खे ज़्यादती करे क़तल करण वारा के मौलवी नाहिनि, के आलम नाहिनि, के साइंसदान नाहिनि, के डॉक्टर नाहिनि, के प्रोफेसर नाहिनि, के इंजीनियर नाहिनि, ऐं न ई के वकील आहिनि। ही उहे गंदा अनासर आहिनि जिन्हनि असांजे मुआशिरे खे खोखलो करे असांजे समाज खे तबाह करे छॾियो आहे। हज़रत अली फरमायो आहे त ज़ुल्म ख़िलाफ़ उथण में जेतिरी देरि लॻंदी आहे, क़ीमत ओतिरी ॻरी अदा करणी पवंदी आहे। इन्हनि जानवरनि जा हथ ॿी के मासूम न्याणी जे गले ते पवनि, उन खां अॻु इन्हनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचाइणो आहे। पोइ उन में शामिल उहा वीसी हुजे या को सियासतदान, इंसाफ़ करणो आहे। ही सवाल हिंदू मुस्लिम या सिर्फ़ु निमरता जो नाहे, हिते सवाल कातिलनि खां छुटकारो ऐं ज़ालिमनि खां निजात जो आहे। यादि रखो जे अॼु कुझु न थियो त सुभाणे घणो कुझु थी सघे थो। अहिड़े ज़ुल्म ते चुप रहण बि पंहिंजे ज़मीर सां गद्दारी हूंदी आहे, छो त न्याणी हर घर में हूंदी आहे।